नासिन हेडलाइंस वाली अवां के आगे नासी आबे वसीलन वारे वफाकी वज़ीर खुर्शीद शाह चई वटफॉल फंडिंग बाबत इलेक्शन कमीशन जो फैसलो आइन कानून मौसूब है। काबीना में इलेक्शन कमीशन के फैसले ते गौर थींदो। इस्लामाबाद में कमरसमान कायरत सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे खुर्शीद शाह चयो त ॾुखियनि हालतनि बावजूद इलेक्शन कमीशन जो फैसलो अचणु सुठो सवणो आहे। इमरान खान नंढी चूंड हाराइण जे ख़ौफ़ सबबि कूड़ ॻाल्हाइण शुरू कया। खुर्शीद शाह चयो त इदारा आइन कानून ऐं ज़िम्मेवारी सां फ़ैसिला कनि। गुज़िरियल हुकूमत सबबि मईशत मुतासिर थी। वफ़ाक़ी वज़ीर चयो त असांखे आवाम आॾो कूड़ न पर सच ॻाल्हाइणु घुरिजे। अॼु असांखे हिकु क़ौम बणिजी सोचण जी ज़रूरत आहे। आगाह कई पिया कि आबे वसीलन वारे वफ़ाक़ी वज़ीर खुर्शीद शाह चयो आहे त फॉरेन फंडिंग बाबति इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो आइन ऐं कानून मौजूब आहे। काबीना में इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले ते गौर थींदो। इस्लामाबाद में कमरसमान कायरत सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे खुर्शीद शाह चयो त ॾुखियनि हालतनि बावजूद इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो अचणु सुठो सवणो आहे। इमरान खान नंढी चूंड हाराइण जे ख़ौफ़ सबबि कूड़ ॻाल्हाइण शुरू कया। खुर्शीद शाह चयो त इदारा आइन कानून ऐं ज़िम्मेवारी सां फ़ैसिला कनि। गुज़िरियल हुकूमत सबबि मईशत मुतासिर थी। वफ़ाक़ी वज़ीर चयो त असांखे आवाम आॾो कूड़ न पर सच ॻाल्हाइणु घुरिजे। अॼु असांखे हिकु क़ौम बणिजी सोचण जी ज़रूरत आहे। कमरसमान कायरत चयो त साबित थी वियो त PTI फॉरेन फंडिंग वरिती।